सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति तफ़सीली ॼाण मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कजे थी। अॼु पाण सिंधी ॿोली जे नामियाल शाइर ऐं अदीब नियाज़ हिमायूनी बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अॻु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा रहनि ऐं दोस्तनि सां शेयर कंदा रहनि, जीअं असांजी ॻाल्हि ॿोल वधि खां वधि साथियुनि ताईं पहुची सघे। आऊं न ॼाणा ॿोली ॿी, आऊं न ॼाणा ॿोली ॿी, आऊं न ॼाणा विर्द वरूद, ज़िक्र करियां थो सिंधड़ीअ जो, पढ़ां थो उन ते लख दूत। सिंध मौजूद हक़ मौजूद, सिंध मौजूद हक़ मौजूद। ही सिटरूं सिंध जे उन शाइर जूं आहिनि जंहिं पंहिंजे शाइरी वसीले नौजवाननि जे दिलनि खे जिदोजहद लाइ गरमायो, संदन ज़हन में इनकलाब जा नवां बूटा पोखिया। इहो शाइर हुयो नियाज़ हिमायूनी। संदसि शाइरी जा बंद पढ़ी जलसनि में नौजवाननि जो रत गरमाइण लाइ तकरीरुनि जी शुरूआत कई वेंदी हुई। नियाज़ हिमायूनी शिकारपुर जे हिकु नंढड़े ॻोठड़े हिमायूं में हिकु ग़रीब पोरियत क़ाइमुद्दीन हिमायूं जे घर में जनमु वरितो। नियाज़ हिमायूनी सिंधी ॿोलीअ जो बरख आलम, अदीब, शाइर, मुहक़िक़ ऐं मुतरजम थी गुज़रियो आहे। हिन इब्तिदाई सिंधी ऐं क़ुरान पाक जी तइलीम हासिलु करण खां पोइ मुख़्तलिफ़ मदरसनि मां फ़ारसी ऐं तिब जी तइलीम मुकमिल करे हिकमत जो धंधो इख़्तियार कयो ऐं पंहिंजो दवाख़ानो क़ाइमु कयईं। कुझु वक़्तु हैदराबाद जे तिबी दर्सगाह में उस्ताद तौर पिणु पढ़ाई। नियाज़ हिमायूनी गुरबत ऐं मुफ़लिसी वारी ज़िंदगी खे त क़बूल कयो, पर कंहिंजे अॻियां आण न मञी। मदद अली सिंधी हिकु जाइ ते लिखियो आहे त नियाज़ जॾहिं ॿी शादी कई त उन मां हिकु नंढड़ी बि हुअसि। हिकु भेरे घर में खाइण लाइ कुझु न हो ऐं उन नंढड़ीअ पंहिंजे अमड़ खे रोअंदे चयो त हिन खां त पाण पहिरें घर में ख़ुशि हुआसीं। त नियाज़ जे अखियुनि मां लुड़क नेसारा करे वहण लॻा ऐं पाण घर खां ॿाहिरि निकितो ऐं गाॾी खाते में हमाल पियो करे ॿारनि जे लाइ खाधे पीते जो सामान वठी आयो। अहिड़नि मरहलनि मां गुज़री माण्हू पंहिंजो ईमान सलामत रखे ऐं तिबी कॉलेज जे डायरेक्टर जे उहिदे खे ठुकराए छॾे त इन खां वधि ॿी कहिड़ी ख़ुददारी थी सघे थी। अंदर में सिंध जी भड़कंदड़ दर्द हिन खे शिकारपुर छॾण ते मजबूर कयो ऐं शिकारपुर छॾे अची हैदराबाद वसाईं ऐं सिंध जे लाइ हलंदड़ क़ौमी तहरीक जे जिदोजहद में काहे पियो। हिन पंहिंजे शाइरी वसीले नौजवाननि जे सीननि में जलंदड़ बाहि खे अञा वधीक भड़कायो। नियाज़ इन दौर में ही सिटरूं लिखियूं जंहिं दौर में सिंध जो नाम वठणु कारीहर ते पेर ॾियण जे बराबरि हुयो। जान बाज़ो जंगे आज़ादीअ जी तयारी कयो, बेदार थियो, क़ौम में आणियो सुजागी, पाण बि गिफ़लत छॾियो, बेदार थियो। जान बाज़ो जंग आज़ादीअ जी तयारी करियो, बेदार थियो। नियाज़ हिमायूनी अब्दुल वाहिद आरिसर सां रूम पार्टनर थी रहियो ऐं सिंध जे महान कवि शेख अयाज़ खे वेझो रहियो। सिंध ए सिंध, सिंध ए सिंध मुंहिंजे अयामनि जी सिंध, मूंखे आसीस ॾे। सिंध ए सिंध मुंहिंजे अयामनि जी सिंध, मूंखे आसीस ॾे। मुंहिंजे ख्वाबनि जी सिंध, तुंहिंजे गीतनि खे संगीत ॾींदो रहां, तुंहिंजे गीतनि खे संगीत ॾींदो रहां, तुंहिंजो चारण थी ही हुसैन हणंदो रहां। सिंध जागे पई, सिंध जागे पई। तारिक अज़ीज़ शेख नियाज़ बाबति लिखे थो त हिन जे कलाम जो मजमूओ धरतीअ जा गीत ॾाढो मक़बूल थियो, जंहिंमें क़ौमी जागरता जो पैगाम चिटिरियो वियो।
संदसि गज़ल ऐं गीत ॿियनि सफ़रनि खां वधीक सुहिणाईअ सां लिखियल आहिनि। बल्कि पर ईअं चइजे त ग़लति न थींदो त खेसि उन्हनि ते महारत हासिल थी। हिन जी शाइरीअ में जेकी मौज़ूअ नुमायान रहिया तिन में जिदोजहद, क़ौमी सुजागी, ग़रीब जो हक़ल झेड़ण, ॾुख, ज़िंदगी जी अहमियत ऐं रोशन ख़्याली शामिल आहिनि। हू कलमकारनि वारी तहरीक में बि अॻभरो रहियो, जमियतुल शुरा वारे सिलसिले में जुड़ियल रहियो, अदबी संगत में बि ओतिरो ई अहम किरदारु अदा कई। हिन समाज खे पंहिंजी शाइरीअ ज़रिए चिटो पधिरो कयो, पोरियत खां वठी मुआशरे जे हर रूप खे निर्वार कयो। नियाज़ हिमायूनी जो गीत चवण जो अंदाज़ बि निहायत ख़ूबसूरत हो। हिन जे गीत ऐं रिदम, तरनम ऐं सुर जो मेलाप नज़र अचे थो। संदसि गीत ॼण मौसीक़ियत में चयल थो लॻे। जीअं संदसि मशहूरु गीत आहे, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मूं वटि रूप न को ॿ रूप अला, तुंहिंजी दुनिया कंवल ते किरणा, मुंहिंजी दुनिया जरजा ऊंदाहियल, मूं वटि रूप न को ॿ रूप अला, तुंहिंजी दुनिया इंडलठ रीखा, मुंहिंजी दुनिया गदला बादल, मूं वटि रूप न को ॿ रूप अला। ताजोयो न्याज़ बाबति लिखे थो त न्याज़ जदीद सिंधी शाइरीअ जे पहिरीं सिफ़त जे सरमोड़ शाइरनि में हिकु सघारो ऐं तख़लीक़ी शाइर थी गुज़रियो आहे, जंहिंजे कलाम में इनफ़रादियत, असलूब ऐं ख़्यालनि जी नवाण मौजूदु आहे। ही इब्तिदा खां वठी हिक ई रस्ते, क़ौमी रस्ते ते हलंदो रहियो। ज़बान जे लोॾनि, लालचुनि ऐं सरकारी दबावनि हिन जे मज़ाज, सोच, अंदाज़ ऐं शाइरी जे लहजे में फ़र्क़ु न आंदो। संदसि शाइरीअ में पंहिंजे दौर जी ॻाल्हि ऐं ज़िंदगी जो दर्द मौजूदु आहे। संदसि ॿोली सच कोॾियुनि जहिड़ी साफ़ आहे। लफ़्ज़नि जी चूंड वटिसि कॾहिं मसइलो न रही। हू लफ़्ज़नि जे हुस्न, चूंड, इस्तेमाल जे मामले में सिंध जो यागानो शाइर थी गुज़रियो आहे। हिन सिंध जे नाम्यारे अदीब शाइर नियाज़ हिमायूनी 3 जनवरी 2003 ते सिंध खे अलविदा कयो। सिंध अॼु बि संदसि गीत झुंगारे पई। महिरबानी।